बायोमेट्रिक तो केतिरे हद ताईं तव्हां ॾिसो बायोमेट्रिक जेको आहे फेल वियो आहे। बायोमेट्रिक में जेका पंजाब वारी जेका दोस्ती यारी जेका हलाई वई आहे। अवां जो उस्ताद स्कूल में नथो वञे, उनखे घर ताईं बायोमेट्रिक कराए थो अचे। उन खां अलावा उन जो ज़िम्मेवार बिल्कुल तव्हांजी ॻाल्हि जेकी आहे पंहिंजी कंप्लेन थी चुकी, पोइ उन टास्क ते पोइ एडिशनल जज सिविल जजनि खे ज़िम्मेवारी ॾिनी हुयूं, उहे ख़ुदि छापा पिया आणनि, मॉनिटरिंग ऑफिसर जेके डिस्ट्रिक्ट ते आहिनि उहे ख़ुदि छापा पिया आणनि त भाई हीअ जेका रिपोर्ट असां अची रही आहे सही अची रही आहे ग़लति अची रही आहे। पोइ एतिरे क़दुरु इहे एक्टिव थी चुका हूंदा ऐं उहे उन्हनि छापा विया, तव्हां साईं खे ख़बर हूंदी, जज बि एक्टिव थी चुका हुआ, स्कूलनि ते छापा पिया आणनि। इन निज़ाम जे करे भेणो ॿुधल आहे सही ॻाल्हि आहे। मौसा मां तव्हांखे ॿुधायो वरी मिसाल जे मथां मिसाल ॾींदो न। हिकिड़ो उस्ताद हो गवर्नमेंट जो जेको मूंसां 12:30 थिया वेठो, तूं गवर्नमेंट जो उस्ताद आहे, मूंसां हिते कीअं आयो आहे? तुंहिंजे स्कूल में बायोमेट्रिक लॻल आहे? बाबा हुन में असां अहिड़ो सिस्टम करे छॾियो आहे जो वञी मां सुभाणे बि न वञा, परी न वञा, 2-3 ॾींहंनि जी हुन में लॻाए छॾियो, हुनखे ख़बर ई न पवंदी। उहो टाइमिंग पाकिस्तान में बायोमेट्रिक चाहे मीटर रिवर्स थी था वञनि साईं। मुमकिन नथो थी सघे त बायोमेट्रिक में अहिड़ो को सिस्टम हुजे जो पंहिंजो केतिरे हद ताईं हू दावा करे। एतिरे हद ताईं मञूं था त बायोमेट्रिक हिन वक़्तु फेल थी चुको आहे। बाक़ी हिन मतिलबु मुख़्तलिफ़ सबब आहिनि। पोइ उनमें कुझु बायोमेट्रिक जेके ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि उनमें, ऐं उन खां अलावा जेको सियासी मुदाख़लत जेका आहे उनमें उहो जेको आहे इहा ज़िम्मेवारी उनजी अचे थी। हाणे ॾिसो उस्ताद मोरो तालुके में सिंध यूनिवर्सिटी पास उस्ताद जेके आहिनि गुज़िरियल 4 ॾींहंनि खां एहतजाज पिया कनि, पर जेकॾहिं पीपल्स पार्टी खे जेका सिंध हुकूमत आहे तइलीम जो वज़ीर जेकॾहिं एतिरो सचो आहे असांजी सिंध जी तइलीम सां त हू उन्हनि उस्तादनि जा मुतालबा जल्द मंज़ूर करे छो नथो करे? तव्हां ॾिसो उस्ताद जे ज़िले नौशरबो जा खोड़ उस्ताद दाऊं कूकू कंदा रहिया, इहे चूंडियल नुमाइंदा ज़िले नौशरबो सां तालुक़ रखंदा, उहे उते असेंबलियुनि में मौजूदु आहे, पर संदसि उन्हनि वटि जेको आहे हाल पुछनि न विया, बजाए उन्हनि खे जेको हाल पुछण जे उन्हनि ते लठियूं वसायूं। असांजूं जेके टीचरूं जेके भेनरूं असांजूं अमलियूं आहिनि उन्हनि ते बि जेको आहे औरतुनि ते बि जेको आहे लठियूं वसायूं, जेका असांजे सिंध जे नियाणियुनि जी बेरुमती आहे असां सम्झूं था। पर हाणे ॾिसो रेवेन्यू खातो जेको आहे उहो बि तबाह लॻो पियो आहे। मुख़्तियारकार तपेदार जेके आहिनि माण्हुनि जा खाता तब्दील करे छॾिया आहिनि, हिकिड़ो फौत थी वियो बाबा फलाणे जे नाले सां करे छॾियो, उहा कंहिंजी मुदाख़लत था सम्झो, उन में केरु ज़िम्मेवार आहे? पार्टी जे लाला शौकत खां ई असांजो सुवाल आहे त उहो ॿुधाए त ज़िले नौशरबो में जेके थाणा हली रहिया आहिनि संदसि कंहिंजे आशीर्वाद सां था हलनि। त अहिड़ा वाक़िया असांजे ज़िले नौशरबो में खोड़ सारा आहिनि। हाणे अस्पताल जी जेका तव्हां ॻाल्हि कई त अस्पतालूं जेके आहिनि बहितर थियूं वञनि ऐं NICVD जेके आहिनि इदारा खुली चुका आहिनि। ट्रामा सेंटर जी वरी बि मां ॻाल्हि कंदुसि त उहे तबाह थी चुका आहिनि। उन्हनि जी जेका आहे सिंध हुकूमत दावा न करे। हाणे अस्पतालूं जेके आहिनि NGOs आहे IHS उन्हनि जे हवाले कयूं आहिनि। संदसि B टीम आहे पीपल्स पार्टी जी, इन मां को शक कोन्हे को, पर सॼी दावा ईअं रुसराई थी वञे IHS जे तरफ़ां। ॾिसो हींअर जेको सिस्टम हली रहियो आहे त जीअं तव्हां चयो त सिविल हॉस्पिटल ऐं जेके ट्रामा सेंटर्स जी ॻाल्हियूं करे रहिया हो, उन खां अलावा जेके हींअर NGOs अचनि पियूं, जीअं सिंध हुकूमत ख़ासि तौर ते NGOs खे मुतहरिक करे रही आहे त थी सघे इन्हनि सेंटर खां अलावा NGOs जेका पहाड़ी सतह ते हले थी, उन्हनि जी टीम जेका आहे उहो काफ़ी तौर ते माना हिकु बहितरीनु कमु करे रही आहे NGOs, ऐं उन मां का माण्हुनि जो इस्लाह पैदा थिए या तमामु का भलाई थिए उन्हनि बारे में सोचे रहिया आहियूं। ऐं उन खां अलावा जेको तव्हां पुलिस निज़ाम जेको चई रहिया आहियो, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे तस्लीम कंदासीं त पुलिस निज़ाम में काफ़ी अहिड़ियूं कोताहियूं थियल आहिनि जेके माना असांखे उन्हनि ते कमु करणु खपे। काफ़ी अहिड़ा निज़ाम थी रहिया आहिनि। मां पंहिंजे शहर जी ॻाल्हि करे रहियो आहियां, काफ़ी अहिड़ा अहिड़े जेको मासूम शागिर्द खे पकड़ियो वियो, उनखे मारियो वियो, जंहिं ते मां पाण उन ते सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत बि कई हुई, छो त हर कंहिंखे पंहिंजा हुक़ूक़ आहिनि ऐं हर कंहिंखे पंहिंजी सफ़ाई पेश करण जे लाइ मौक़ा फ़राहम कया वेंदा आहिनि। पर इन में कुझु अहिड़ा कुझु मसइला आहिनि जिन ते असांखे असांजी हुकूमत खे अमल करणु खपे। त सिंध हुकूमत जेको सिंध पुलिस में जेके ओवर एज वारा जेके सिपाही वग़ैरह थी चुका आहिनि उन्हनि खे टाइम ते रिटायरमेंट करणु खपे ऐं
काफ़ी उन्हनि जेका 60 साल रखियल आहे त उन्हनि खे थोरो 55 ईयर कयो वञे या 50 ते कयो वञे त जीअं हिननि में ॻाल्हि आहे जेके अचनि पढ़ियल लिखियल नौजवान अचनि की माना ख़िदमत जो मौक़ो मिली सघे नाहक ऐं हक़ ऐं सच खे उहो सम्झी बि सघनि। मुख्तियार कार तपेदार जे हवाले तव्हां सवाल हुयो त उन्हनि जेके ग़रीब मिस्किन माण्हुनि जा जेके खाता तब्दील करे छॾिया आहिनि हितां जा वॾेरा सियासी उहे कहिड़ी बि पार्टी सां वास्तो रखंदा हुजनि, पीपल्स पार्टी हुजे, नेशनल पीपल्स पार्टी हुजे, पाकिस्तान तहरीक इंसाफ हाणे दादो उभरी आहे, इन में जेकॾहिं उहे मुलवस आहिनि त उन्हनि जे हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे? अगरि ॾिसो त जेकर मुख्तियार ऐं तपेदार अगरि का मिस्किन माण्हुनि जो खातो तब्दील करे ऐं का वॾेरे नाले करण था चाहिनि त यकीन ॼाणो त असांजे मां पर्सनली इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ सख़्तु ख़िलाफ़ आहियां। ॾिसो अगरि हिन सां नाइंसाफ़ी थी रही आहे ऐं को वॾेरो नाइंसाफ़ी करे रहियो आहे त इन्हनि ॻाल्हि जे ख़िलाफ़ मां उन मिस्किन माण्हू सां गॾु हूंदुसि, मां उन हिकु पंहिंजी ज़ाती हथ सां गॾु हूंदुसि, पार्टी के साइड ते रखे करे मां उन गरीब माण्हू सां गॾु हूंदुसि। अगरि हुन सां नाइंसाफ़ी थींदी, अगरि हुन तपेदार पैसा वठंदो, अगरि हुन मुख्तियार पैसा वठंदो त ऐं लाला शौकत बलोच उन सां गॾु बीहंदो, उन गरीब खे इंसाफ़ ॾियण लाइ तव्हां साफ़ इन जॻह असां बि रहंदा 5 साल इंसाफ़ ॾियण लाइ 5 साल असांखे सूबो मिलियो एपी के खैबर पख्तूनख्वा। हींअर वरी ईंदड़ 5 साल जॾहिं असांखे ॿिया सूबा जेके मिलिया आहिनि उन्हनि खे हलाईंदा ॾिसूं त किथे था पहुचायूं। पर 5 साल इहो जेको तव्हांजो सुवाल आहे इन हाल जवाब 5 साल जेके असांखे केपीके में मिलिया, हर लैंड खे हर प्रॉपर्टी खे सिस्टम वेरिफिकेशन में विधोसीं। जीअं तव्हां गाॾी जो नंबर प्लेट ॾेई सॼी डिटेल इंटरनेट ते मालूम करे था वठो न त हीअ गाॾी कंहिंजे नाले ते आहे, हिन जो टैक्स कॾहिं जमा थियो, हिन जी नंबर प्लेट छा आहे, हिन जो इंजन छा आहे, हिन जो चेचिस छा आहे, सॼी डिटेल तव्हांखे हिकिड़े क्लिक में हिकिड़े मिंट में तव्हांजे मोबाइल ते अची थी वञे। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां असां उते हर माण्हू जी प्रॉपर्टी जेकी आहे त भई ॻाल्हि ई ख़तमु थी वञे न। जॾहिं तव्हांजे मथां खां वठी उहो रेवेन्यू डिपार्टमेंट जेकी आहे उहा ऑनलाइन थियल हुजे, मिसाल तौर ते अगरि तव्हांजी प्रॉपर्टी मथां खां चैनलाइज़ थियल हूंदी न त मां हुनजो मालिक नथो थी सघां, तव्हां ई हुनजा मालिक रहंदो, भले छा थी पए, इहो खातो माना चेंज नथो थी सघे। ही हिते ईअं छो रखियो आहे, छो त हिते खंच आहे, छो त ज़मीनुनि ते कब्ज़ा करणा आहिनि। जेकॾहिं ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु, कब्रिस्तान न छॾिया आहिनि त इन्हनि माण्हू ज़मीनुनि ते कब्ज़ा करणा आहिनि, माण्हुनि जूं मिल्कियतूं भॿाइणियूं आहिनि, त पोइ त इन सिस्टम खे हलणु ॾियणो आहे न त जेकॾहिं तव्हांजो प्रॉपर हिकिड़ो सिस्टम हुजे, लैंड वेरिफिकेशन सिस्टम हुजे, रेवेन्यू जेके तव्हांजा एरेबल नॉन एरेबल लैंड्स आहिनि, काश्तकारी वारियूं ज़मीनूं आहिनि, गैराबाद ज़मीनूं आहिनि, इहे सभु खाता जेकॾहिं मथां खां वेरीफाइड हुजनि त हिकिड़े ग़रीब माण्हू खे हिकिड़ी पेट्रोलिंग मिली न हिकिड़ी सिक्योरिटी आहे, इन में खुदि बुद जी गुंजाइश कान्हे। साईं ज़िले नौशहर फरोज़ में MNA ज़ुल्फ़िकार अली भेण PS 35 ते मुमताज़ अली चांडियो, PS 36 ते GDA नेशनल पीपल्स पार्टी वार में सुभाणे जेकॾहिं ॾिठो वञे PS 36 ते जेको पार्लियामेंट में वञे थो सूबाई आर मुस्ताद जो तो मुखालिफ सीट ते वेठो आहे, वफ़ाक़ में ज़ुल्फ़िकार अली भेण मुखालिफ सीट ते वेठो आहे, मुमताज़ अली चांडियो संदसि पंहिंजी पार्टी जे प्लेटफॉर्म ते मौजूदु हूंदो। केतिरे हद ताईं सम्झो था त हिननि चूंडियल नुमाइंदनि ज़िले नौशहर फरोज़ जी बहितरी लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि? तमामु ॾिसो, मूंखे त साईं जे लाइ ज़ुल्फ़िकार भेण जे लाइ एतिराम आहे तमामु घणो, पर साईं ज़ुल्फ़िकार भेण कॾहिं तव्हांखे तक़रीर कंदे नज़र न आयो वफ़ाक़ में का असेंबली में का ॿी दुआनदार तक़रीर कई हुजे ऐं ऐवान खे लोॾियो हुजे, हा ॾिसंदा आहियूं पिया त ॿुधे पियो तक़रीर, ॿियनि तक़रीर ॿुधे पियो, पर हुनजो पंहिंजो इनपुट उते असांखे नज़र कंदो आहे। पंहिंजो मुमताज़ चांडियो साहिबु हुकूमत में उनजी तक़रीर असांजे कम जी कान्हे का, हा उनजी परफॉर्मेंस असांजे कम जी आहे, जेतिरो परफॉर्म कंदा ओतिरो उहा हुननि जी सम्झो त हिन ज़िले में इन्वेस्टमेंट आहे, ओतिरो हुनखे रिस्पॉन्स बि मिलंदो। साईं वारा तॾहिं चवंदा बाबा मिठाणी मींहुं वरितो ॾिसो मिठाणी रोड साफ़ लॻा पिया, पर उहो मिठाणी कोन्हे PS 35 में 4 काउंट कमेटियूं आहिनि, हुनखां पोइ वॾी तमामु माना हिकिड़ो तक आहे, सम्झो 3.5 पौणा 4 लख जंहिंजा वोट आहिनि,
हाणे उहो 4.25 लख वोटर तव्हां ॾिसनि पिया, तव्हां अकेला नुमाइंदा आहियो। हिकिड़े पासे हू PS 36 वारो हुते तकरीरूं पियो थो करे, उहो कम जूं कोन्हनि, छो त जेका हुकूमत हूंदी आहे उहा कन बंदि करे वेंदी आहे, तव्हांजूं तकरीरूं कम जूं न आहिनि। होॾा ज़ुल्फ़कार साहब उहो हुते माना तकरीर बकरीर कुझु कोन थो करे जो माना हिते खणी अचे। बाक़ी बचो हिकिड़ो ई नुमाइंदो जेको कम जो आहे, ममताज़ साहब। ममताज़ साहब जेकॾहिं लास्ट टाइम वांगुरु 28,000 वोट खणी वरी चुप थी वेही रहियो, जे हिन भेरे वरी चुप रहियो त पोइ मुंहिंजे ख़्याल में नेक्स्ट टर्म PPA कोन मिलंदो। जितो ई मुंहिंजे ख़्याल में त अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे आहे, उहो ॻाल्हाए त पियो पंहिंजे हिसाब सां, तकरीरूं बि करे पियो, तनक़ीद बि करे पियो, पर उहा तनक़ीद पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कननि ते कान का फ़र्क़ु पवंदो। उन खां वॾियूं तकरीरूं त हलीम आदिल शेख साहब पियो थो करे, सुबूतनि समेत थो अचे। नेशनल पीपुल्स पार्टी जो जेकॾहिं असां वटि DDA तारिक ईदा बि हुजे हा, हुन खां सुवाल खे पुछूं हा, पर उहो मौजूदु न आहिनि, न अची सघिया आहिनि। ऐं इन ई हवाले सां जेके अवां खां सुवाल कया थी, छाकाणि त पीपुल्स पार्टी जो नुमाइंदो पाण मौजूदु आहे, असां लाला शौकत, तव्हां ॿुधायो त MNA ज़ुल्फ़कार वारी भेण ज़िले नौशरोद में केतिरे हद ताईं जेको आहे सो किरदारु अदा कयो आहे, ऐं PS 35 में ममताज़ अली चांडियो साहब, ऐं हिन वक़्तु GDA भले मुखालिफ़ पार्टी जो हिकिड़ो चूंडियल नुमाइंदो हुजे, पर तव्हां अवामी हवाले सां जेको आहे ॻाल्हि करे सघो था। जी ॾिसो बिरादर, जीअं त ज़ुल्फ़कार अली भेण साहब डिस्ट्रिक्ट नौशरोद में उन्हनि जेको तमामु डिसेंट ख़ानदान आहिनि, भेण साहब पॉलिटिशियन में हिकु तमामु वॾी ताक़त रखंदड़ माण्हू आहिनि। इन जे करे छो त हू हमेशह पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां गॾु रहिया आहिनि ऐं काफ़ी अरसे खां पार्टी सां वाबस्ता हुआ, ऐं हींअर फर्स्ट टाइम हुनखे मौक़ो मिलियो आहे, ऐं हुन 4 मरतबा इलेक्शन हाराइण ऐं नेठ 5 मरतबा इलेक्शन खटी, ऐं हुन नेठ पंहिंजी हिकु फतेह ऐं हुनखे कामयाबी उहा अचीवमेंट मिली। उन खां पोइ त जीअं हुनजो जेके पंहिंजे इलाइक़े जा जेके कम आहिनि, या हुन असेंबली में छा हुते मौज़ूद डिस्ट्रिक्ट मौज़ूद ॻाल्हाए त मसइलो आहे त क़ौमी असेंबली में त ओतिरी वांदो माना टाइम ई कोन थो मिले वञे जो पंहिंजे ज़िले लेवल ते ॻाल्हाइजे। हुते त मेन इशू था हलनि जेके उन्हनि ते सॼो ॾींहुं इजलास जेको पॉलिसी हूंदी आहे उन मुताबिक़ ॻाल्हायो वेंदो आहे, पर अहिड़ो को माना जेको सिस्टम पीरियड नाहे रखियो वेंदी, जंहिंमें ज़ुल्फ़कार अली भेण साहब खे मौक़ो ॾिनो वञे। स्पीकर साहब जी ख़ासि वॾी महिरबानी आहिनि जो पीपुल्स पार्टी खे MNA खे हुते नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। उन खां अलावा त जीअं 28,000 ममताज़ अली चांडियो साहब वोट खया हुआ, तो फर्स्ट टाइम में खया आहिनि, ऐं उहो हिकिड़ो नौजवान तबके तालुक सां हिकु मिडिल क्लास जो माण्हू आहे, उहो हिकु आम ग़रीब माण्हू सां वेही करे 28,000 वोट हिकु बादशाही निज़ाम जे घर जे साम्हूं थो खणे, कंहिंखे ताक़त न आहे। जे अगरि हींअर को अची नओं जेके अचनि था MPA त उमेदवार थी था अचनि, इलेक्शन वारे ॾींहं ते नज़र था अचनि, पोइ त उन्हनि खे कहिड़ो ज़ाहिर कोन थो थिए। ममताज़ अली चांडियो साहब शख़्सियत नालो न आहे, हर उन ग़रीब मुस्किन माण्हू जो नालो आहे जंहिंखे इंसाफ़ थो मिले, जो ॻाल्हाए थो उनखे ममताज़ अली चांडियो चयो वेंदो आहे। ममताज़ अली चांडियो साहब अचण खां पोइ डिस्ट्रिक्ट नौशरोद जी जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे मज़बूत ठही आहे, उहो आम वटि वञे थो। हींअर जेके हुन जेके हींअर वोट खया अथसि उहो पंहिंजी प्रोग्रेस ते खया अथसि, हालांकि उनजे ख़िलाफ़ हिकु वॾी सतह ते हिकु साज़िश हुई। ऐं उन खां अलावा डॉक्टर सत्ता राजपर साहब GDA तां थी वेठो, हेॾां भुट साहब आज़ाद थी बीठो, ऐं इन खां अलावा जतोई साहबनि हिकु ॿधी करे गोराहा अहिड़ियूं वॾियूं पार्टियूं वेठियूं आहिनि जेको हिकु मिडिल क्लास जे माण्हू जेके बीह रहिया, पर उनजे बावजूदि उनजो पंहिंजो ज़ाती इख़्तिलाफ़ हो, जेको उनजो पंहिंजो किरदारु हो, ऐं पंहिंजी पार्टी सां सचाई हुई, उन इलेक्शन अचीवमेंट कयो। उनजा अहिड़ा किरदार आहिनि, उनजा अहिड़ा कम आहिनि, यकीन ॼाणियो त तव्हां ॾिसो त हींअर बि PS 19 में लास्ट जेके हिसनि में UC डेपार जा आहे, तव्हां उन इलाइक़े सां वापसि आहियो, उन सिटी वेझो आहे, UC लॼा आहे, जॾहिं हुन 28,000 वोट कया त फर्स्ट इहो कमु कयो त उन शहर उन ज़मीनुनि में वारी उॾंदी, नंढड़ो थरपार कर नज़र ईंदो हो, जिते पखी पुखण ऐं पाणी जे लाइ मरंदा हुआ, उहो बनियुनि में पखियुनि जा लाज पियल हूंदा हुआ, जो ताईं पाणी न हूंदो हो दूर दूर ताईं। पर इहो ई ममताज़ अली चांडियो साहब आहे जो उन इलाइक़े में ज़ाती ख़र्च करे उन इलाइक़े में हज़ारनि एकड़नि ते जेका माशाअल्लाह जेके हींअर बादशाह निज़ाम वारा आहिनि, उन्हनि पंहिंजूं ज़मीनूं उन्हनि खां सस्ते रेट ते वठंदा, पर जॾहिं पाणी आयो त ज़मीन जो क़दुरु थियो, ज़मीन जो अघु वधियो। हींअर उहे हज़ारे ख़ानदान ममताज़ अली चांडियो साहब खे दुआऊं करे रहिया आहिनि। इन जे करे न त असां वोट जे करे, पर हिकु ख़िदमत हूंदी आहे, हिकु पंहिंजी हिकिड़ी इंसानियत हूंदी आहे, उन जे करे हाणे उहे
आबाद ज़मीनूं लॻी पिया आहिनि। तव्हां हलो तव्हां ॾिसो हुतां जे 1000 एकड़ यूसी ललिया मलक ऐं नेपाल जा थियो, इन खां अलावा साईं वारा वियांव था कनि हलाक वेंदा सही राम मनाए वारो रोड जेको थियो, इहा सॼी जेका आबाद थी रही आहे त सेड़ा माइनर शेख मां पाणी शाख मां पाणी हुयो जेको हमेशह जीडीए जा जेके मेन जेके पाण खे हिटलर डिस्ट्रिक्ट मशहूर फिरोज सम्झंदा आहिनि, उन्हनि वॾा बंद ॾिना हुआ। उहे बंद तव्हां पाण रिपोर्ट आहियो, तव्हां ॾिसो वञी उन्हनि ग़रीब मिस्किन माण्हुनि जी कंडीशन ॾाढी ॾिसो आहे, जिते हिकु अंब या हिकु बाग जे नारगी पटण ते 10,000 हींअर ते पेनल्टी लॻंदा। हिकु स्टूडेंट खे पकड़ियो, उन्हनि ज़लील कयो, उन्हनि खे पकड़ियो, उनखां 10,000 उन हारी खां भराया था वञनि। साईं असांजी डिस्ट्रिक्ट मशहूर फिरोज में इन्हनि पंहिंजे कानून आंदो उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ अड़ा नौजवान अची पंहिंजे किरदार अदा करे रहिया आहिनि, जंहिंसां ग़रीब माण्हुनि खे हिकु सुकून मिले। हाणे मिस्किन माण्हू जेको घर में जंहिंखे सुठे नमूने सां खाद खुराक मिलंदी या जंहिंखे इंसाफ़ मिलंदो, जंहिंखे इज़त मिलंदी, उनखे त ॿाहिरी सियासत जी ज़रूरत न आहे। उनखे उहा ज़रूरत आहे त हीउ मुंहिंजो रहनुमा आहे जेको मुंहिंजो तहफ़ुज़ कंदो, मुंहिंजो सपोर्ट कंदो। असां हिते वेही वॾियूं ॻाल्हियूं कयूं, पर जेके अमली जेकी सियासत आहे उहा हिकु घराणे खां शुरू थी थिए, पंहिंजे घर खां शुरू थी थिए। अगरि असां पंहिंजे घर खे सुठे नमूने सां साईं पंहिंजे जमायत जे एमपीए जे हक़ में ॻाल्हाइण जो पूरो हक़ रखनि था। ॻाल्हि कंहिंखां ॿुधी कान्हे का, मां त कैंडिडेट हुयुसि न PS 35 जे साईं जे मुक़ाबले में हुयुसि न, त जंहिं ॻोठ में मां पहुचां पियो यकीनन उहो हर ॻोठ साईं जो हूंदो न। त जंहिं तरीक़े सां इलेक्शन चंडो साहब विड़ी इहो कमाल हुस्न कमाल बाक़ाइदा, यानी सोलर प्लेटूं ट्रांसफार्मर अचानक जंहिं ख़बर पए त बाबा हितां पाकिस्तान तरीक़े सां वारा विया आहिनि या जीडीए वारा विया आहिनि, ॿिए ॾींहुं वरी पथर लहण शुरू थी वञनि, सिरुनि वारा रोड ठहण शुरू थी वञनि। माना इहो 2-3 महीना मुसलसल मुंहिंजो पंहिंजो मुताबिक़ अंदाज़ो आहे। अच्छा कैश 5,000 8,000 10,000, अगर ट्रांसफार्मर खराब आहे उते उते साईं जा जेके नुमाइंदा खीसे मां कढी 15,000 लिया बाबा तव्हांजे ट्रांसफार्मर ठाराए। इलाही जॻह ते नवां ट्रांसफार्मर लॻी पिया आहिनि। माना महज़ाती तरीक़ो जो जेको माना असांखे जाबिजा नज़र आया, ज़बरदस्त कमु कया। पर ॿुधो, अच्छा हुन खां पोइ इहो पैसो किथां आयो? ॾिसो न साईं जेके इल्ज़ाम हया आहिनि, ये बुनियादी इल्ज़ाम। अच्छा इहो पैसो किथां आयो? ॾिसो न हिकु ॻाल्हि ॿुधो, उहे इल्ज़ाम साईं जा इल्ज़ाम सदाकत नथा रखनि। पहिरीं ॻाल्हि ॿुधो, काफ़ी में इलेक्शन में काफ़ी पार्टियूं लथल हुयूं। साईं खे त सिर्फ़ु मां त मूंखे ख़बर हुई त साईं PS 35 ते बीठो आहे, यकीन कयो मुंहिंजी फर्स्ट मुलाक़ात आहे। मूं त साईं खे असां त हर हंधि वियासीं, साईं त किथे असां ॾिठोसीं जेको कोन, त साईं जी एतिरी वर्किंग कोन हुई शायदि, मूंखे त किथे नज़र न आया। यकीन कयो मां साईं जो साम्हूं वेठी हुअमि। उन खां अलावा जेको सोलर प्लेट्स या ट्रांसफार्मर या ही छा हक़ीक़त पुछो त असांजे MP मुमताज़ अली चांदनी साहब पंहिंजी महिनत सां पंहिंजे इख़लाक़ सां इलेक्शन में आयो आहे। जेकर डिस्ट्रिक्ट मशहूर फिरोज में पाकिस्तान पीपल पार्टी मजबूत है तो वो मोहतरम मुमताज़ अली चांदनी साहब जी करे मजबूत थे है, उनके किरदार से मजबूत थे है। किरदार हमेशा इंसान जी दिलन के फतह कंदा है। किरदार अड़ी शे आ जो तव्हां जी दिलन के फतह करे सघो था। आड़ा माण्हू वेठा आहिनि जेके असांजे 1.5 किलोमीटर जे साम्हूं वेठा आहिनि, उन्हनि जे CCTV कैमरा लॻे पिया। हलो हींअर मां तव्हांखे ॾेखारियां जंहिंसां तव्हां जंहिंसां इताद करण था, हलो CCTV कैमरा लॻा पिया, हुन वटि 4-4 5-5 गुलू गुट वेठा आहिनि। छा न्यूज़ जल्दी में इन थियण वक़्तु CCTV कैमरा लॻे पिया, केरु अचे थो कंहिंखां फुर करणी आहे, कंहिंखां वारदात करणी आहे। हलो हींअर मां तव्हांखे 24 कलाक चवां थो, चैलेंज कयां थो, हिन ॾिसो न टेलीविज़न ते चैलेंज थो कयां, अचो हुन लाइ ॼाणा गुरू वटि वेठा आहिनि जेको अॻु में निज़ाम में धर्म भरम लॻो पियो हूंदो, मोरो टू मिशन रोड को हली न सघंदो, शाम जे टाइम ते वीरान बस्तियूं हूंदियूं हुयूं, को असांजी अधु जी इज़त महफ़ूज़ न हूंदी। निज़ाम कड़ो हो, जंहिं निज़ाम खे ख़तमु करण जे लाइ पाकिस्तान पीपल पार्टी जे आम किरदार साईं हिते हिन शहर में ईंदासीं त जेके हुन पार्टी सां नेशनल पीपल्स पार्टी सां माण्हू वास्तो रखनि पिया, उहे हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते मौजूद आहिनि। तव्हां उन्हनि खां वाक़ुफ़ आहियो, उन खां केरु वाक़ुफ़ कोन्हे को, त छा उन टाइम जेके हुन सां गॾु आहिनि त उहे गुलू भट्ट आहिनि, उहे मतिलबु मुख़्तलिफ़ दहशतगर्दी इन्हनि मामलनि में जेको वास्तो रखनि था, पर हिन वक़्तु पीपल्स पार्टी सां वास्तो रखनि। जीडीए जो मेंबर हुजे हा त हुन तारीख़ थी वञा, हिकु आज थी वञा, उनखां सुवाल पुछूं हा, उनखां को जवाबु वठूं हा। हिकु अहिड़ो ग्रुप हो जेको हुननि निज़ाम में तबाह अची ते पुॼायो हुआ, हुननि हींअर बचो छा आहे जेके हिन डिस्ट्रिक्ट ते बादशाही कान कंदा आहिनि। साईं तव्हां सुवाल कयो था, पर उतां जे माण्हुनि खे हिकु सिर्फ़ु हिकु हटी हूंदी, पर उते निज़ाम खे हिकु हटी हूंदी त बाबा हिननि खां बचाइण वारो केरु कोन्हे, माराईंदा बि या खणाईंदा बि या कुटींदा बि, उन खां भलो आहे। मादी में वेंदासीं त
PS 23 हिन वक़्तु PS 36 आहे त पीपल्स पार्टी जी तरफ़ां उम्मीदवार मोहतरम ब्यास सोलंजा साहब ऐं हेॾां GDA तरफ़ां आरिफ मुस्तफ़ा ख़ान जरदोई साहब हुया वॾियूं दावाऊं हुयूं उम्मीदूं हुयूं अवामी मोट हुई मक़बूलियत हुई मतलब त हर कोशिश हुई त पीपल्स पार्टी जो उम्मीदवार वॾी अक्सर सां कामयाबी हासिल करे पहुचंदो जीअं साईं ॻाल्हि कई त 16 प्लेटूं हिते PS 35 ते ॾिनियूं हुयूं उते उहा साॻी सूरत हुई माण्हुनि खे हर सहूलियत मुहैया करे ॾिनी पई वई ऐं वाइदा बि कया पिया विया त ईंदड़ कामयाबी खां पोइ तव्हांजा जेके मामला बुनियादी मसइला आहिनि इवन तव्हांखे हर सहूलियत फराहम कई वेंदी पर उन जे बावजूदि अवामी मक़बूलियत न मिली उनखे अवां की पिया ॾिसो हकीकत में तव्हां चओ था ऐं उन सां गॾोगॾु सेड़ा सर्किल जेको चेंज थी मोहतरम ब्यास सोलंजा साहब खे मिलियो टफ टाइम हो ईअं पियो लॻे त ॼणा ही इलेक्शन ॿिनि तकनि जूं हुयूं छो त PS 36 ऐं PS 19 जो सेड़ा सर्किल हुनखे मिलियो ऐं हितां ई टफ टाइम हुई ये जेके दावाऊं हुयूं त जेको ज़िया साहब हेॾी नीड ते खटे थो या हेॾी नीड ते खटे थो छो त इलेक्शन सिचुएशन अहिड़ी हूंदी आहे का ख़बर न पवंदी आहे खटण वारो हाराईंदो हारण वारो खटे थो अवाम जी मर्ज़ी छा खे वोट करे उन खां अलावा जेको मां हकीकत पुछो त जेतिरो बि बादशाही निज़ाम जे ख़िलाफ़ मां हिननि सां ॻाल्हाईंदो आहियां त शायदि डिस्ट्रिक्ट नौशरो फिरोज़ में हुननि क़ुवतनि ऐं हुननि ताक़तुनि ख़िलाफ़ केरु कोन ॻाल्हाए सघे थो जेको हींअर बादशाही निज़ाम ऐं GDA जा हींअर पाण खे चवनि था त असां ख़बर न आहे छा आहियो उन खां अलावा जेको हुननि हिकु वॾी हिकु सियासी प्लानिंग कई लास्ट टाइम में इलेक्शन में 3 ॾींहं हुआ त हुननि हिकु अहिड़ो मोरो इस्तेमालु कयो जेको हुननि जो कामयाबु वियो जेको जमाली ख़ानदान खे टोड़े हुननि जे वालिद साहब हुननि जे बिरादर खे छो त अॻु में रियाज़ जमाली साहब बीहंदो हो उन खां पोइ फिरोज़ अहमद जमाली साहब एक्टिव थियो ऐं उहो तमामु हिकु सिंसियर ऐं पार्टी जो सचो सिपाही आहे हुनखे उहो हिकु पार्टी जे मुखालिफ़नि हुननि खे इस्तेमालु करे उहो आख़िरी 3 ॾींहंनि में उहो टोड़ियो वियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि टुटण खां पोइ जमाली ख़ानदान मोरे में सियासत कई आहे उन्हनि हमेशह उन्हनि ग़रीब मिस्किन माण्हुनि जी मदद कई आहे लास्ट में इहो ज़िया साहब खे वॾो लाज पियो उन सां गॾोगॾु कोराई बिरादरी खे पोइ मुतमिन न करे सघिया लास्ट टाइम ते जेके उन जा रीज़न आहे ऐं जीअं साईं चयो त हुन जा काफ़ी पर्सन बिल्कुलु उन्हनि सां गॾु हूंदा पर वर्किंग साईं केयर करे काफ़ी माना हुननि जी हिकु अचीवमेंट 100% हुई आख़िर में जमाली ख़ानदान उन्हनि खे असां पंहिंजे दिलि नौशरबो जी बहितरी जे लाइ GDA नेशनल पीपल्स पार्टी हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या पाकिस्तान तहरीक इंसाफ हिन वक़्तु आहे उहा हुजे जेकर दिलि नौशरबो में गॾियल तौर ते हिकिड़ो किरदारु अदा कनि ऐं पंहिंजे दिलि नौशरबो जी बहितरी जे लाइ कोशिशूं वठनि त सम्झूं था असां ज़िले नौशरबो जा जेके बाक़ी रोड आहिनि रस्ता आहिनि ॻोठनि ॾांहुं वेंदड़ जेके ॾोराहन इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ रस्ता आहिनि उहे बहितर थी वेंदा ॾोराहन इलाइक़नि में जेके ऐं जेके रूरल हेल्थ सेंटर जेके बेसिक हेल्थ सेंटर आहिनि उहे बि जेके आहिनि से बहितर थी वेंदा ऐं अवामी सहूलियतूं जेके बहितर थींदियूं हिन हवाले सां असांजो ॿिन्ही शख़्सियतुनि खां 2 मिंटनि जो सुवालु हूंदो त ज़िले नौशरबो जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हिन वक़्तु छा पिया कनि छाकाणि त ज़िले नौशरबो जो नौजवान हिन वक़्तु पढ़ियल लिखियल नौजवान आहे उहो बेरोज़गारी जे आलम में हिकु त तव्हांखे रोडनि रस्तनि ते मिलंदो ॿियो त नशे जी सूरत में या मुख़्तलिफ़ गेमनि में मसरूफ़ मिलंदो त उनजी जेका आहे बेरोज़गारी जो सबबु या उनजी रोज़गार जे लाइ हितां जे चूंडियल नुमाइंदनि कहिड़ो किरदारु अदा कयो आहे हींअर जेका सिंध हुकूमत में असांजा MP मुमताज़ हुसैन साहब जब तक साहब मां वापसि उतां जे इलाइक़े उन इलाइक़े जी ॻाल्हि कंदुसि त जीअं नौकरियुनि जे सिलसिले सां जेके बेरोज़गार आहिनि छो त असांजे MP मुमताज़ हुसैन साहब वटि मेरिट उन MP साहब वटि मेरिट आहे त ॾिसो उन पर हिकु टीम ठाही हुई जॾहिं पुलिस जा ऑर्डर पिया विराजनि त उन में हिकु टीम ठाही त बाबा ॾिसो जंहिं घर जे भाती घणा घर जा भाती आहिनि उन्हनि में पढ़ियल लिखियल घणा आहिनि कमाइण वारा घणा आहिनि खाइण वारा घणा आहिनि उन उहा जो टीम रिपोर्ट पेश कई उन टीम जेका रिपोर्ट पेश कई त उन में तक़रीबन जेके बि ख़ानदान हुआ त उन्हनि में 15 भाती हुआ हिकु कमाइण वारो हो